बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फिरिया बनायो फुरिया बनायो अञा कंहिं अघ में घुरिया बनायो। कॾहिं न विकिचण वॾी आहे क़ीमत, उन्हीअ खां मुल्ह ॿियो मथे ई कोन्हे। घणा विया विकिजे घणा विया लिखिजे, असीं अञा ताईं तुरिया बनायो। फिरिया बनायो फुरिया बनायो अञा कंहिं अघ में घुरिया बनायो। असांजो माज़ी अव्हां जे अॻियां, असांजो हाल बि अव्हां जे साम्हूं। जिते अव्हां आ बीहारे छॾियो, चकासे ॾिसो तव्हां चुरिया बनायो। फिरिया बनायो फुरिया बनायो अञा कंहिं अघ में घुरिया बनायो। असांजो पोरियो अव्हां तां घोरियो, अव्हां जो घूरण असां लाइ गंजा, मगर अव्हां जे हीअं ते हाफ़िज़ अला अञा छो हुरिया बनायो। फिरिया बनायो फुरिया बनायो अञा कंहिं अघ में घुरिया बनायो। हमला थींदा न तव्हां सां को मसलो थींदो, ज़रूरत मुतहद थियण जी आहे, गॾु थियण जी आहे। ताऊं सलाम पेश कयां उन्हनि शख़्सियतनि खे जिन तव्हांखे मुतहद करे तव्हांखे हिकिड़ी ताक़त ॾिनी आहे, हिकिड़ो हौसलो ॾिनो आहे, हिकिड़ो जज़्बो ॾिनो आहे, हिकिड़ो पावर ॾिनो आहे। अॼु खां पोइ तव्हां ते को हथ वधाईंदे इहो ज़रूरु ख़ौफ़ कंदो त हीउ हिकिड़ो माण्हू न आहे जेकॾहिं आऊं शेख अब्दुल्ला ते एफआईआर दाख़िल कयां थो, गंगूमल ते धमकियूं ॾियां थो त गंगूमल अकेलो न आहे, शेख अब्दुल्ला अकेलो न आहे, अब्बास पालारी अकेलो न आहे, खुदाबख्श पालारी अकेलो न आहे। जीअं हे हथनि जो इशारो तव्हां ॾिसो, ईअं पाण खे मज़बूत थियणो आहे। पंहिंजा हथ ईअं हथ सां मिलाइणा आहिनि, ईअं पंहिंजे ताक़त खे मज़बूत करणी आहे। दुनिया जी का ताक़त तव्हांखे लोड़ी कोन थी सघे। ही हाईवे जी ज़मीन तेल जा खूह आहिनि, ही हाईवे जी ज़मीन सोन जूं खाणियूं आहिनि। तव्हांखे गुज़ारियो वियो आहे, ठगियो वियो आहे, फुरियो वियो आहे, लुटियो वियो आहे, तबाही कई वई आहे, पर अॼु हिननि माण्हुनि तव्हांखे सुजागी जो सॾु ॾिनो आहे, तव्हांखे बेदारी जो सॾु ॾिनो आहे, तव्हांखे तालीम ॾिनी आहे। जे माण्हूअ गंगूमल खे धमकी ॾिनी आहे त आऊं तोखे सुञाणां थो, तूं मटियारीअ में रहंदड़ आहीं, तोखे मारे छॾींदुसि। आऊं हुनखे ॿुधायां थो त हुन जोखे जे मौत मां सबक सिख। गंगूमल असां ग़रीबनि जो आवाज़ आहे, गंगूमल अकेलो न आहे, गंगूमल सां ही 50,000 पालारी गॾु आहिनि, ही लखे पालारी गॾु आहिनि, असां गॾु आहियूं।